अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसल रसूलहु बिलहक्कि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दआह व यक्शिफुस सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाहि क़लीलन मा तज़क्करून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम
हमीदुम मजीद। ये सिपारे सूरत नमल जी हिकिड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई वई आहे। इन आयत में अल्लाह ताला दुआ जो मसलो बयान फरमायो आहे। जीअं निमाज इबादत आहे, रोज़ो इबादत आहे, हज ऐं ज़कात इबादत आहे, ईअं दुआ भी इबादत आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ मुख़ुल इबादत। फरमायूं दुआ इबादत जो मग़ज़ आहे। नबी से फरमायो दुआ सिलाहुल मोमिन, दुआ मोमिन जो हथियार आहे। जीअं हथियार जे ज़रिए सां मुसलमान पंहिंजे जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त कंदो आहे, ईअं दुआ जे ज़रिए सां भी मुसलमान पंहिंजे जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त कंदो आहे। हाजी हज ते वेंदा आहिनि दुआउनि जे लाइ, उमरे ते वेंदा आहिनि दुआउनि जे लाइ, तवाफ़ में दुआऊं घुरबियूं आहिनि, सफ़ा मरवे जे विच में दुआऊं घुरबियूं आहिनि, मिना में अरफात में मुज़दलिफ़े में दुआऊं घुरबियूं आहिनि। ऐं हीउ जलसो भी दुआ जे लाइ रखियो वियो आहे त जेके ज़िंदा आहिनि अल्लाह साईं उन्हनि खे भी माफ़ करे, जेके फ़ौत थी विया आहिनि अल्लाह साईं उन्हनि जी भी बख़्शिश जा फ़ैसिला फरमाए। मक़सद दुआ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरफात जे मैदान में 4.5 कलाक मुसलसल दुआ घुरी। वॾी डिघी दुआ हुई। साहबा फरमाइनि था साईं जन एॾी डिघी दुआ घुरी जो नबी साईं जे कुलर मुबारकनि ते जेका एहराम मुबारक जी चादर मुबारक हुई साहब हेठि किरी। सवाल तो पे तो 4.5 कलाक मुसलसल नबी से कंहिंजे लाइ पिया दुआ घुरनि? छा नबी से के साहबा जो फ़िक्र हो जा? उन्हनि जे बारे में त अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे तसल्ली ॾिनी। फरमाई वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। रब फरमायो मुंहिंजा महबूब तूं पंहिंजे साहबा जो फ़िक्र न कजा, तोसां वाइदो आहे जेके भी तुंहिंजा साहबी मके ऐं मदीने वारा मुहाजिर ऐं अंसार। फरमाई मां उन्हनि खां त राज़ी आहियां, पर वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। क़यामत ताईं जेके भी तुंहिंजा गुनाहगार उम्मती तुंहिंजे उन्हनि साहबनि जी सुहिणे नमूने सां ताबेदारी कंदा, सुहिणा तोसां वाइदो आहे मां उन्हनि खां भी राज़ी आहियां। नबी साईं के हज़रत अबू बकर हज़रत उमर जो फ़िक्र कोन हो। मतां ईअं सम्झो त उन्हनि जी फ़िक्र में पिया रोअनि। उन्हनि जे लाइ त नबी साईं पंहिंजे हयाती में ऐलान फरमायो सय्यिदा कुहूल अहलिल जन्नह अबू बकर व उमर। फरमायो क़यामत ताईं जेके भी मुंहिंजी उम्मत जा कुराड़ा जन्नत में वेंदा उन्हनि जा सरदार मुंहिंजा यार अबू बकर ऐं उमर हूंदा। नबी साईं के पंहिंजे न्याणे हज़रत उस्मान जो भी फ़िक्र कोन हो। मतां ईअं सम्झो त उन जे फ़िक्र में पिया रोअनि। उन जे लाइ त नबी साईं ऐलान फरमायो लिकुल्लि नबिय्यिन रफ़ीक़ व रफ़ीक़ी फिल जन्नत उस्मान। नबी साईं फरमायो जन्नत में हर नबी जो साथी हूंदो, पर मोहम्मद मुस्तफ़ा जो जन्नत जो साथी उस्मान।
साईं जन के पंहिंजी सौट हज़रत अली साईं जो भी फिक्र कोन हुयो। मतां ईअं सम्झो त उन जी फिक्र में पिया रोअनि। उनखे त नबी साईं मदीने में मुआखात जे मौके ते भाकुर पाए करे फरमायो, या अली अंत अखी फि दुनिया वल आखिरा। सोना अली मुबारक हुजई, तू दुनिया में भी मां मोहम्मद जो भाउ त आखिरत में भी तू मां मोहम्मद जो भाउ। जंहिंजे लाइ नबी साईं गदीर जे मौके ते ऐलान फरमायो, मन कुन्तु मौला फहाज़ा अली मौला। नबी साईं फरमाया, जंहिंजो मां दोस्त अली भी उनजो दोस्त। जेको मूंसां दोस्ती रखंदो चाहे उनखे घुर्जे त मुंहिंजे सोने अली साईं सां भी दोस्ती रखे। जंहिंजे लाइ नबी साईं दुआऊं पिया घुरनि, अल्लाहुम्मा ज़ालिमन वाला व आदिमन आदा। ए मुंहिंजा अल्लाह जेको अली सां मोहब्बत रखे तूं भी उन सां मोहब्बत रखजां। जेको मुंहिंजे अली सां दुश्मनी रखे या अल्लाह तूं भी उन सां दुश्मनी रखजां। जंहिंखे नबी साईं भाकुर पाए करे फरमायो, सौट अली मुबारक हुजई, जियां दुनिया में तू मुंहिंजो पाड़ेसरी, फरमायो जन्नत में भी तुंहिंजो बंगलो मां मोहम्मद जे बंगले जे भरिसां हूंदो। नबी साईं खे पंहिंजे ॾोटनि सोने हसन ऐं हुसैन जो भी फिक्र कोन हो। मतां ईअं सम्झो त उन्हनि जे लाइ पिया दुआऊं घुरनि। उन्हनि जे लाइ त साईं जन पंहिंजी हयाती में ऐलान फरमायो, अल हसन वल हुसैन सय्यदा शबाबी अहलिल जन्नह। फरमायो क़यामत ताईं जेके भी मुंहिंजी उम्मत जा नौजवान जन्नत में वेंदा उन्हनि जा सरदार मुंहिंजा बचड़ा हसन ऐं हुसैन हूंदा। जंहिंखे नबी साईं हंज में विहारे करे हिकिड़ो हथु सोने हसन साईं जे मथों हुयो, ॿियो हथु सोने हुसैन साईं जे मथों हुयो। मुंहिंजा साईं दुआ पिया घुरनि, अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा। या अल्लाह, ही हसन भी मूंखे प्यारो अथई, ही हुसैन भी मूंखे प्यारो अथई। फ़अहिब्बहुमा, ए मुंहिंजा अल्लाह, जीअं मुंहिंजो हिननि सां प्यार आहे तूं भी हिननि सां प्यार कजां। ऐं कम वारी ॻाल्हि अॻिते आहे, वअहिब्ब मन अहब्बहुमा। ए मुंहिंजा अल्लाह, क़यामत ताईं जेके मुंहिंजा गुनाहगार उम्मती मुंहिंजे हिननि बचड़नि सां मोहब्बत कनि, या अल्लाह तूं उन्हनि सां भी मोहब्बत कजां। नबी साईं खे पंहिंजे न्याणियुनि जो भी फिक्र कोन हो। मतां ईअं सम्झो त उन्हनि जे फिक्र में पिया रोअनि। साईं जन जूं टे न्याणियूं बीबी ज़ैनब, रुक़ैया, उम्मे कलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हुन, उहे त साईं जन जे हयाती में फौत थी वयूं। उन्हनि जे मग़फ़िरत जूं दुआऊं त साईं जन पाण घुरियूं। उन्हनि जे जन्नत जा बंगला त साईं जन पाण अखियुनि सां ॾिठा। बाक़ी हिकिड़ी न्याणी नंढड़ी ख़ातून जन्नत, उन जे लाइ भी साईं जन पंहिंजे हयाती में ऐलान फरमाया, सय्यदतुन निसाई अहलिल जन्नत फातिमा। फरमायूं क़यामत ताईं जेके भी औरतूं जन्नत में वेंदियूं उन्हनि जी सरदार मुंहिंजी न्याणी फातिमा हूंदी। जंहिंखे नबी साईं फरमायो, फातिमा तू मां मोहम्मद जे जिगर जो टुकड़ो आहे, फातिमा तू बिज़तुम मिन्नी। नबी साईं खे पंहिंजे बीबियुनि जो भी फिक्र कोन हो। मतां ईअं सम्झो त नबी साईं पंहिंजे बीबियुनि जे फिक्र में हा त इन्हनि जो छा थींदो। न उन्हनि खे त नबी साईं जे बीबियुनि खे त अल्लाह ताला क़ुरान मजीद में पाण फरमायो, या निसा अन्नबी लस्तुन्न कअहदिम मिनन निसा। ओ मुझे सोने नबी जूं घरवारियूं, दुनिया जी का बि औरत तव्हां जहिड़ी नथी थी सघे। जीअं तव्हांजे घोट मोहम्मद मुस्तफ़ा जो मक़ाम
सजी दुनिया जे मर्दन में आला थी मोहम्मद मुस्तफ़ा जे बीबिन जो मकाम सजी दुनिया जे औरतुन में आला। एक दफ़े अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा अम्मा आशा के फरमायो जी जी आशा मुझे अब्बे जड़ो तुझो अब्बो कोन थींदुई। सब जो सुभान अल्लाह। असांजूं अखियूं ठरनि असांजो ईमान वधे। अम्मा आशा फरमायो पुट फातिमा वाकई मुझे अबी अबू बकर जड़ा लखे अबू बकर तुझे अबे मुस्तफ़ा जे जुती जे कदमन जे जुती जे मिट्टी जे मथों कुर्बान कया। पर पुट फातिमा मुझे मुड़स जड़ो तुझो मुड़स कोन थींदुई। सब जो सुभान अल्लाह। अम्मा आशा फरमायो फातिमा गाल खोली थई त हाणे बुध तुझे बाबे मुस्तफ़ा पान फरमायो आ त क़यामत जे ॾींहुं हर औरत पंहिंजे मुड़स सां गॾु जन्नत में वेंदी। क़यामत जो ॾींहुं थींदो तुंहिंजा हथड़ा हूंदा मुंहिंजे सोने अली जी दामन हूंदी। तूं मिठड़े अली जे दामन खे पकड़े करे जन्नत में वेंदीअ। पर पुट फातिमा क़यामत जे ॾींहुं तुंहिंजी अम्मा आशा जा हथ हूंदा तुंहिंजे बाबे मुस्तफ़ा जी दामन हूंदी। मां तुझे अबे मुस्तफ़ा जे दामन के पकड़े करे जन्नतुल फिरदौस जे आला मकाम में हूंदस। फबकत फातिमा हदीस में चे तो मां फातिमा रोई ॾिनो। तो सवाल तो पे त नबी साईं खे फिक्र कांजो जो 4-4.5 कलाक अल्लाह जो नबी अरफात जे मैदान में रोए थो। मुसलमानों नबी साईं खे फिक्र हुयो तव्हां ही असांजो तो 1440 साल बाद ही मुझी उम्मत जा अमीर मुझी उम्मत जा गरीब मुझी उम्मत जूं मायूं मुझी उम्मत जा मर्द ही जोगी ही कोरी ही मोची शीदी खास केली ही सोलंगी ही सैयद ही चांडिया ही मक्सी ही बिरोई ही खोसा ही बलोच ही पठान हिननि जो छा थींदो रोन पिया तव्हां ही असांजे लाइ। अल्लाह ताला जिब्रील के हुक्म कयो जिब्रील जी रब्बे जलील वल मुझे महबूब खे जो सुना तुझी दुआ 7 आसमानन के चीरे करे मां खुदा जी दरबार में पहुची वई। अज तो सां वाइदो थो कयां क़यामत जेके भी तुझा गुनाहगार उम्मती अरफात जे मैदान में रोई करे जे मुखों माफ़ी वरतूं तो सां वाइदो आ मां पंहिंजा हक़ सब माफ़ करे छॾींदुसि। पर बाननि जे हक़नि जी माफ़ी न मिलंदनि चोरीअ जी माफ़ी न मिलंदनि जेसि ताईं चोरी वापसि न कल। दाड़े जी माफ़ी न मिलंदनि जेसि ताईं दाड़े जा पैसा वापसि न कंदा। व्याज जी माफ़ी न मिलंदनि जेसि ताईं व्याज जा पैसा वापसि न कंदा। रुश्वत जी माफ़ी न मिलंदनि जेसि ताईं रुश्वत जा पैसा वापसि न कंदा। गिला जी माफ़ी कोन ॾींदोसांनि जेसि ताईं वञी जंहिंजी गिला कई अथनि उन खां माफ़ी वठनि। गारियुनि जी माफ़ी कोन ॾींदोसांनि जेसि ताईं वञी जंहिंखे गारियूं ॾिनूं अथनि उन खां माफ़ी वठनि। कंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो कयूं कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयूं बनो सेरे करे गिराट कंहिंजी ज़मीन पंहिंजे पासे ॾे सोरे आया। मुंहिंजा महबूब पूरी ज़िंदगी बैतुल्ला जा तवाफ़ कल मां पंहिंजा हक़ माफ़ कंदोसांनि पर ॿारनि जे हक़नि जी माफ़ी न मिलंदी। सम्झो था यार। मौलवी जोगी खे गारियूं ॾींदो रब माफ़ कोन कंदो आहे। असांजे रईस गुलाम अब्बास खे गारियूं ॾिनो रब माफ़ कोन कंदो आहे। मौलवी सिद्दीक़ साहब खे गारियूं ॾिनो रब माफ़ कोन कंदो आहे। कंहिं चांडे कंहिं मक्सी साहब खे गार ॾिनो रब माफ़ कोन कंदो आहे। पर पाड़े में को बागड़ी भील कोलीअ ई वांगुरु वेठो अथव उनखे बि गारियूं न ॾियो रब माफ़ न कंदो आहे। मुसलमानों कुछ सोचो त सही मुसलमान के केर गार थो ॾे त रब माफ़ नथो करे। काफ़र बागड़ी भील के केर गार थो ॾे त रब माफ़ नथो करे। त जेको नबी जे यारनि
नबी से जे बीबिन, नबी से जे साहबा, नबी से जे घराने, नबी से जे पाक खानदान के गारियों दे उनके खुदा की माफ कर। इन जे करे अल्लाह से फरमायो वला तसुब्बुल्लज़ीना यदऊन मिन दूनिल्लाह फयसुब्बुल्लाह अदवन बिगैरि इल्म। रब फरमायो उन्हनि हिंदुनि बागड़नि यहूदिन ईसाइन जे कूड़ल माबूदन के गारियूं न जो मता उहे बेईमान तव्हांजे सचे अल्लाह के न गारियूं ॾियनि। नबी से फरमायो पंहिंजी भेण, पंहिंजी अम्मा, पंहिंजे न्याणीअ खे गार न ॾिजो। सवाल कयो साईं अम्मा के गार केरु ॾींदो, न्याणीअ खे गार केरु ॾींदो, भेण खे गार केरु ॾींदो। पाण फरमायूं तव्हां ॿिए खे गार ॾिनी, हुनजी न्याणी तव्हांजी न्याणी आहे, हुनजी भेण तव्हांजी भेण आहे, हुनजी अम्मा तव्हांजी अम्मा आहे। तव्हां ॿिए खे गार ॾिनी, पंहिंजी न्याणी पंहिंजी भेण ऐं अम्मा खे गार ॾिनव। ऐं अॼु गार असां मुस्लमान में रवाज थी वियो आहे। माना पक्की दोस्ती आहे जो दोस्त जेकॾहिं हुजे नी होटल ते वेठो हुजे त हुनखे मुंहं में भुजो ॾियोसि ऐं छद ऐं बद सां पटे गार ॾियोसि, इहा पक्की दोस्ती आहे। गिला कंहिंजी न कयो। मौलवी जोगी जी गिला कंदो रब माफ़ कोन कंदो आहे। असांजे रईस गुलाम अब्बास जी गिला कंदो रब माफ़ कोन कंदो आहे। का चांडे का मगज़ी साहब जी गिला कंदो रब माफ़ कोन कंदो आहे। पर को बागड़ी भील कोली ऐं माण्हू वेठो आहे हुनजी बि गिला न कयो। मुड़ुसु माण्हू आयो त मुंहं ते वञी चयोसि पर पुट कंहिंजी गिला न कयो। मुसलमानों कुछ सोचो त सही, मुसलमान जी गिला त रब बर्दाश्त नथो करे, कंहिं काफ़िर जी गिला रब बर्दाश्त नथो करे। त जेको नबी जे यारनि, नबी से जे साहबा, नबी से जे बीबिन, नबी से जे पाक घराणे जी केरु गिला करे उन बेईमान खे रब कीअं माफ़ कंदुसि। वला यग़्तब बाज़ुकुम बाज़ा, रब फरमा तो केर भी कंहिंजी गिला न करे। वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ा, क़ुरान तो फरमा जेको ॿिए जी गिला थो करे, ऐब थो कढे, चुगलियूं थो हणे, मेणा ऐं ताना थो ॾे, मौलविया तॾहिं बि वयल अथसि, हाजिया तॾहिं बि वयल अथसि, निमाज़िया तॾहिं बि वयल अथसि, पीरा सैयदा ॿिए जी गिला थो करे। क़ुरान थो फरमा ॿई जहान बर्बाद थी विया। ऐं गिला अहिड़ो गुनाह अथव जेको तौबा सां बि माफ़ न थींदो, तौबा सां बि माफ़ न थींदो। जेसि ताईं वञी जंहिंजी गिला कई अथव उन खां माफ़ी वठोसि। यार मां तुंहिंजी गिला कई आहे, वरी रब खां दुआ बि घुरो, या अल्लाह मां फलाणे जी गिला कई आहे, मूंखे बि माफ़ कर, उनखे बि माफ़ कर, उहो पाण बि माफ़ करे तॾहिं माफ़ी मिली सघे। ऐं गिला जो मतिलबु आहे पंहिंजूं नेकियूं दुश्मन खे। हिते मग़रिब खां वठी राति जो 10-11 बजे ताईं असां वाइज़ ॿुधोसीं, दीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, रस्ते में ॿिए जी गिला कईसीं, सॼो सवाबु वञी हुनखे मिलियो, असांजे गिची में गुनाह। तंहिंजे करे त शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो जेकॾहिं गिला जाइज़ हुजी आहे त मां पंहिंजी कुराड़ी अम्मा जी गिला कयां, छो त गिला जो मतिलबु आहे पंहिंजूं नेकियूं दुश्मन खे ॾियणु। छो न मां पंहिंजे अम्मा जी गिला कयां त घटि में घटि नेकियूं अम्मा खे त मिलनि, दुश्मन खे छो मिलनि। कुरान तो फरमा केर भी कंहिंजी गिला न करे। अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहमा अखीहि मैता, छा तव्हां मां कोई इन ॻाल्हि खे पसंदि करे थो त हुनजे भाउ जो जनाज़ो पियो हुजे ऐं पंहिंजे भाउ जे जनाज़े खे कटे करे हुनजो गोश्त खाए। फ़करे तुमूं इनखे नापसंदि था सम्झो।
कुरान तो फमा गिला भी एडो गुनाह तो ॼण सगे मुअल भाउ जे जनाज़े खे कटे करे उन जो गोश्त पिया खाओ। नबी से सुबह को वठी ज़ोर छो त अरफात में ज़ोर ऐं असर जी नमाज़ गॾु पढ़बी आहे। 1 बजे खां वठी सिज लहण ताईं नबी साईं बे दुआऊं घुरियूं। अल्लाह ताला फरमायो सभु हक़ माफ़ कंदोसां पर बाननि जे हक़ जी माफ़ी न मिलंदी। पोइ अरफात में वरी अचिबो आहे मुज़दलिफ़े। तव्हांखे ख़बर आहे इहे हज जा महीना हलनि था, कुझु इहे अहकाम बि सिखो। अरफात में मगरिब जी नमाज़ न पढ़बी, बसि सिज लहंदो मगरिब ऐं ईशा जी नमाज़ मुज़दलिफ़े। साईं जन वरी अरफात में वरी मुज़दलिफ़े में आया। मुज़दलिफ़े जी रात भी अजीब आहे। हदीसुनि जे किताबनि में अचे थो मुज़दलिफ़े जी हिकिड़ी रात क़द्र जे 1000 रातिनि खां सवाब में वधीक अथव। जेके हाजी साहब विया आहिनि मुज़दलिफ़े में उन्हनि खे ख़बर हो। सभिनी खे अछो लिबास कफ़न वारो ईअं पिया ॼण लाश पिया। नबी साईं वरी मुज़दलिफ़े जी रात उते आराम न कयो। उते बि सॼी रात पे उम्मत जे लाइ दुआऊं घुरियूं। या अल्लाह क़यामत जो ॾींहुं थींदो युशरु नास यौमल क़ियामत हुफ़ातन उरातन गुरला। क़यामत जो ॾींहुं थींदो माण्हू क़ब्र मां उथंदा उन्हनि जा मथा उघाड़ा पेर उघाड़ा जिस्म ते बि कोई कपिड़ो कोन हूंदो। नबी साईं फरमायो जीअं बच्चो अम्मा जे पेट मां ॿाहिरि निकिरंदो आहे ईअं पूरी दुनिया जा इंसान क़ब्रुनि जे पेट मां ॿाहिरि निकिरी ईंदा। या अल्लाह क़यामत जे ॾींहुं उते न बनी न ॿारो न डगी न ढोर न पैसो न पाई। क़यामत जे ॾींहुं बाननि जा हक़ मुंहिंजा उम्मती केॾो। अल्लाहु अकबर। नबी साईं खे उम्मत जो केॾो फ़िक्र। हर जाइ ते उम्मत यादि, हर वक़्तु उम्मत जे लाइ दुआऊं। ऐं असां जहिड़ो बेवफ़ा वञी दुनिया में जहिड़ी बेवफ़ाई असां मुस्लमाननि पंहिंजे महबूब सां कई अहिड़ी कंहिं बि न कई। नबी साईं वफ़ादारी में इंतिहा कई। सारी रात मुज़दलिफ़े जी नबी साईं दुआऊं घुरंदा रहिया। या अल्लाह ये बाननि वारा हक़ बि माफ़ करी। सब जो सुभान अल्लाह। 10 जी रात हूंदी आहे नी 10 ज़ुल्हज जी रात मुज़दलिफ़े में रब फरमायो मुंहिंजा महबूब तुझी दुआ के मां रद्द कोन थो कयां। इहा बि तुंहिंजी दुआ क़बूल आहे। जेको तुंहिंजो उम्मती सची दिलि सां तौबा ताइब थींदो ऐं पको इरादो कंदो त मां बाननि जा हक़ वापसि कंदुसि, पर वेचारो ॾेई कोन सघियो। तौबा सची कयईं, पैसो हिनखे थी कोन सघियो, पर इरादो हिन जो पको हुयो त मां हक़ वापसि कंदुसि। मुंहिंजा महबूब तोसां वाइदो आहे मां रब क़यामत जे ॾींहुं इन्हनि जे पारों पाण बाननि जा हक़ अदा कंदुसि। पोइ बाननि जे हक़नि जी माफ़ी न मिलंदुसि, पर मां पाण उन्हनि जे पारों हक़ अदा कंदुसि। हदीस में अचे थो क़यामत जो ॾींहुं थींदो फरियादी ईंदा हिन जे मथां। को चवंदो साईं मूंखे गारियूं ॾिनई, को चवंदो साईं मुंहिंजी गिला कयईं, को चवंदो साईं मुंहिंजी बकरी खाई हो, को चवंदो साईं मुंहिंजी ढगी फबाए वियो, को चवंदो साईं मुंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो करे वियो, को चवंदो साईं मुंहिंजो प्लाट फबाए वियो, को चवंदो साईं बनो सेरे वियो। हर साल तास वठण जे बहाने सां बने खे सेरे पियो। जीअं ॾिसंदा हो जेको दौर में सारियुनि जो फ़सुलु थींदो त हर साल पिया बने जी तास वठी पंहिंजे पासे ॾे सघंदा। इहे सभु फरियादी ईंदा, पर हिन तौबा सची कई।
इरादो कई तो मां हक़ इन्हनि खे वापसि कंदुसि। हाणे सभ जे मथां बीहंदा। हदीस में अचे थो पोइ हिकिड़ो सोन ऐं चांदी जो बंगलो हूंदो, हिकिड़ी सिर सोन जी ॿी सिर चांदीअ जी, गारो मुश्क ऐं अंबर जो कई बंगला हूंदा। उहे फरियादी जो ईंदा, अल्लाह ताला उन्हनि फरियादियुनि खे चवंदो जेकर हिन मुंहिंजे बाने खे तव्हां माफ़ कयो त मां रब तव्हांखे सोन ऐं चांदी जा बंगला नारुन ऐं हुरुन समेत तव्हांखे ॾियां। सोचो सुभान अल्लाह। उहे बाना रब खे चवंदा या अल्लाह असां माफ़ कयोसूंसि, या अल्लाह असां माफ़ कयोसूंसि, असांखे हे जन्नत जा बंगला खपनि जेको तौबा ताइब थींदो ऐं पको इरादो कंदो। मतां ईअं सम्झो त मौलवी साहिब हाणे वाह जो असांखे वज़ीफ़ो ॾिनो, हाणे हाली कब्ज़ा करे वठो, हाली ज़मीनुनि ते प्लाटनि ते कब्ज़ा कयूं, हाली व्याज खाऊं, रिश्वत खाऊं, पोइ पछाड़ीअ में तौबा कंदासीं। जंहिंजी नियत इहा हूंदी उनखे वरी तौबा जी तौफ़ीक़ ई नसीब न थी। इरादो पको हुजे। मुंहिंजा मोहतरम साथी, अॼु मां वटि इहा गुज़ारिश खणी आयो आहियां, ज़िंदगी ते कोई भरोसो कोन अथव, तंहिंजे करे जंहिंजो बि का हक़ खाधो आहे महिरबानी कयो मोबाइल फ़ोन ते उनखे चओ यार 5 रुपया तुंहिंजा मूं ॾे आहिनि। जेकर मुंहिंजी ज़मीन तुंहिंजे पासे ॾे आया, तुंहिंजी ज़मीन मूं ॾे अची वई आहे, माप वारे खे वठी अचो, मूंखे पंहिंजो हक़ खपे, तुंहिंजो न खपे। बाबा सही थो चवां या ग़लति? जो हाणे चई छॾियो। किताबनि में अचे थो गर्मी जी मौसम हुई, तवजो कजो, नबी साईं अचानक साईं जन जे जिस्म मुबारक ते चादर मुबारक हुई, अचानक मस्जिद में आया। साईं जन हिकिड़ो अजीब ऐं ग़रीब ख़ुतबो ॾिनो, सॼी मस्जिद भरिजी वई। साहबा फरमाइनि था असां ईअं सम्झोसीं शायदि नबी साईं जो ही आख़िरी ख़ुतबो आहे, अलाए छा नबी साईं असांखां मोकिलाइनि पिया। ऐं ख़ुतबे जे आख़िर में नबी साईं फरमायो तव्हां मां जंहिंजो बि मूं ॾे हक़ हिसाब हुजे, जानी हक़ हुजे, माली हक़ हुजे, अॼु मूंखां पंहिंजो हक़ हिसाब वठो, आख़िरत जे ॾींहुं मूंखे ताक़त न आहे जो मां तव्हांखे हिसाब ॾेई सघां। हुकूक लिबा जो एॾो ख़ौफ़ हुयो। हिकु दफ़ो नबी साईं ऐलान फरमायो, ॿियो दफ़ो नबी साईं ऐलान फरमायो, टियों दफ़ो नबी साईं फरमायो यारो तव्हां मां जंहिंजो बि मूं ॾे हक़ हिसाब हुजे, अॼु मूंखां पंहिंजो हक़ वठो, जानी हक़ हुजे, माली हक़ हुजे, अॼु मां तव्हांखे ॾेई सघां थो, आख़िरत जे ॾींहुं मूंखे ताक़त न आहे जो मां तव्हांखे हिसाब ॾेई सघां। त हिकिड़ो नबी साईं जो साहबी हज़रत उकाशा उथी बीठो, इहो हज़रत उकाशा जंहिंजे लाइ नबी साईं फरमायो 70,000 मुंहिंजा उम्मती बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। त इहो हज़रत उकाशा उथी बीठो, नबी साईं खे चई साईं दुआ घुरो त मां बि उन्हनि मज़ा हुजां, मां बि बिना हिसाब जे जन्नत में वञा। पाण फरमायो अंत मिनहुम, पुट तूं बि इन्हनि मां ही, तूं बि बिना हिसाब जे जन्नत में वेंदे। त वरी ॿियो हिकिड़ो मुस्लमान उथी बीठो, चई साईं मुंहिंजे लाइ बि दुआ घुरो त मां बि बिना हिसाब जे जन्नत में वञा। पाण फरमायूं सबक का उकाशा, उकाशा गोए खणी वियो, हिकिड़ी सीट बचल हुई सा उकाशा खे मिली वई। 70,000 मुंहिंजा उम्मती ऐं उकाशा बिना हिसाब जे जन्नत में वेंदो, बाक़ियुनि सां हिसाब थींदो। इहो हज़रत उकाशा उथी बीठो, साईं मुंहिंजो तव्हां ॾे हिसाब आहे। साहबा फरमायो उकाशा तोखे छा थी वियो आहे? नबी साईं खां तो हिसाब वठी, असां पंहिंजूं जानियूं, पंहिंजा बच्चा, अबो अम्मा, पंहिंजा भाइर, पंहिंजूं भेनरूं, सभु कुझु मोहम्मद जे कदमनि ते क़ुर्बान कयोसीं। ऐं क़ुरान बि ईअं थो चए ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवाद्दून मन हाद्दल्लाह व रसूलह
वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम। 28 सिपारो सूरत मुजादिला तो पढ़ा। रब फरमायो जड़ा वफादार साथी मुझे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा के मिला, अड़ा वफादार साथी कंहिंखे भी न मिला। नारे तकबीर, मुस्तफा, नारे सहाबा, एडी वफादारी कयूं, एडी वफादारी कयूं जो कुरान तो फरमा अबो अम्मा कुर्बान कयूं, भाइर भेनरूं कुर्बान कयूं, बच्चा न्याणियूं कुर्बान कयूं, ज़ालूं कुर्बान कयूं, जानियूं कुर्बान कयूं। उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान। रब फरमा मां पंहिंजे महबूब जे सहाबा जे दिलनि खे मांझी हणी करे उन्हनि जे दिलनि ते ईमान जा ठप्पा हणी छॾियमि। उलाइक हिज़्बुल्लाह, शागिर्द ऐं मुरीद त मोहम्मद जा, पर रब फरमाया फौज अल्लाह जी। दुनिया में कोई यहूदी ये कोन थो चवे त हज़रत मूसा जा सहाबी मूसा खां बेवफा। बाबा कोई यहूदी चवे थो? हालांकि उन्हनि त बेवफा कई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो अंत व रब्बुक फक़ातिला, मूसा तू ऐं तुंहिंजो रब वञी विड़ो, असां कोन विड़ंदासीं। इन्ना हाहुना क़ाइदून, असां हिते वेठा आहियूं। नबी साईं जा साहबी ओद जे मौक़े ते नबी साईं खे चवंदा सोना मशवरे जी कहिड़ी ज़रूरत आहे, तव्हां हुकुम कयो, असां तव्हांजे आॾो क़ुर्बान थींदासीं, तव्हांजे पोयां क़ुर्बान थींदासीं, तव्हांजे सॼे क़ुर्बान थींदासीं, तव्हांजे खॿे क़ुर्बान थींदासीं, तव्हांजे आदर जी देर असां पंहिंजा सिर तव्हांजे कदमनि ते क़ुर्बान कंदासीं। दुनिया जो कोई यहूदी ईअं कोन थो चवे त मूसा जा सहाबी मूसा खां बेवफा। चवे थो कोई यहूदी? दुनिया जो कोई ईसाई ईअं कोन थो चवे त हज़रत ईसा जा हवारी ईसा खां बेवफा। हालांकि हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे जंहिं महिल फांसीअ ते पिया चाढ़नि उन वक़्त में किथे आहे? दुनिया जो को हिंदू, को बागड़ी, को भील, को कोली, को वाणियो ईअं कोन थो चवे त चंद्रराम जा मुखी चंद्रराम खां बेवफा। रामा पीर जा मुरीद रामा पीर खां बेवफा थी विया। दुनिया जो कोई कादियानी मुर्तद ईअं कोन थो चवे त मिर्ज़े गुलाम कादियानी जा ख़लीफ़ा मिर्ज़े गुलाम खां बेवफा थी विया। पर हिकिड़ो ई मज़हब अथव दुनिया में जेके चवनि था असां आशिक़े आल बैत आहियूं, असां आल बैत जा हुबदार आहियूं, उहे ज़ालिम चवनि था त मोहम्मद जा सहाबी मोहम्मद खां बेवफा। ही को मज़हब आहे? मां तव्हां खां पुछां थो असांजो नबी पंहिंजे मक़सद में कामयाबी आहे नाकाम? जेको चवे त असांजो नबी पंहिंजे मक़सद में नाकाम थी वियो इहो मुस्लमान चइबो? जेके चवनि था त 1,24,000 सहाबी सभु फिरी विया, सभु मुर्तद थी विया, बसि 4 वञी बचा। मां तव्हां खां पुछां थो सभु फिरी वञनि, सभु मुर्तद थी वञनि, सिर्फ़ु 4 वञी बचनि, इहो नबी साईं पंहिंजे नबूअत में पंहिंजे मक़सद में कामयाबु थियो? दुनिया जो कोई मौलवी ईअं दावा नथो करे सघे, कोई उस्ताद दुनिया में दावा नथो करे सघे त मुंहिंजा सभु शागिर्द कामिल आहिनि। खोड़ असांजा शागिर्द चोर थी विया, आहे या न? खोड़ असांजा शागिर्द बेनमाज़ी थी विया, खोड़ असांजा शागिर्द क़ुर मजीद यादि करे विसारे विया। कोई दुनिया जो उस्ताद दावा नथो करे सघे त मुंहिंजा शागिर्द सभु कामिल आहिनि। दुनिया जो कोई पीर दावा नथो करे सघे त मुंहिंजा सभु मुरीद कामिल आहिनि। खोड़ असांजा मुरीद चोर आहिनि, आहे या कोन्हे? साईं हुसैन शाह दावा करे सघे थो? साईं ॿेर वारा दावा करे सघनि था त मुंहिंजा सभु मुरीद कामिल आहिनि? साईं अमरोटी दावा करे सघे थो छा त मुंहिंजा सभु मुरीद कामिल आहिनि?
कोई दुनिया जो पीर दावा नथो करे सके तो मुंहिंजा सब मुरीद कामिल आहिनि। कोई दुनिया जो उस्ताद दावा नथो करे सके तो मुंहिंजा शागिर्द सब कामिल आहिनि। ये असांजे मिठे नाले वारे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुसूसियत है। अल्लाह जो नबी दावा करे सके तो जियां मां कामिल आहे मुंहिंजा सब शागिर्द कामिल आहिनि। जे मुर्शिद मोहम्मद मुस्तफ़ा कामिल आहे, क़यामत ताईं कंहिंखे ज़रूरत न आहे जो नबी जे मुरीदनि जे बारे में केरु चवे त नबी जा मुरीद नाकाम थी विया। हुआ है कांदा हबीब सां मोहिब मिठा मन ठार। समझो सुभान अल्लाह। के चवंदा बस चार हा छा साहबी सिर्फ चार हा, चार ना बल्कि 1,44,000 मोहम्मद मुस्तफ़ा जा साहब। मां नथो चवां शाह साहब चयो हुआ है कांदा हबीब सां मुहिब मिठा मन ठार। सिद्दीक़ सादिक़ सिद्दीक़ जो सरदार सरदार। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई रहमतुल्लाह अलैह पहिरियों नंबर कंहिंखे ॾिनो? सिद्दीक़ खे। हज़रत अबू बकर जो। बाबा नंबर असांजे हथ में आहिनि। मौली जोगी के ताकत ना है जो नंबर जे, कंहिं ज़ाकिर ज़वार के ताकत ना है जो नंबर जे। नंबर ॾियण वारो अल्लाह आहे, नंबर ॾियण वारो अल्लाह जो रसूल आहे। उन्हनि नंबर ॾेई छॾिया। असां त बयान पिया कयूं। मां नथो चवां, क़ुरान बि ईअं थो चए मुहम्मद रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल अथव। वल्लज़ीन माहू, ऐं पहिरियों ख़लीफ़ो जेको हर वक़्त में मोहम्मद मुस्तफ़ा सां गॾु हो। वल्लज़ीन माहू माना जेको नबी सां सफ़र में, हज़र में, बदर में, ओद में, खंदक में, ख़ैबर में, तबूक में, हुनैन में, गार में, पर क़यामत ताईं मोहम्मद मुस्तफ़ा सां मज़ार में भी गॾु इहो अबू बकर सिद्दीक़ अथव। भला हज़रत अबू बकर हज़रत उमर असांजा वधीक वेझा माइट आहिनि छा हज़रत अली सां वधीक? असांजे लाइ त सभु अखियुनि जो नूर आहे। क़ुरान भी ईअं थो चवे त पहिरियों नंबर सिद्दीक़ जो, ऐं नबी साईं बि ईअं था चवनि अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर। नबी साईं फरमायो मुंहिंजे उम्मत में सभ खां वधीक नरम दिल मुंहिंजे उम्मत जे मथां महिरबान मुंहिंजो कुराड़ो अबू बकर सिद्दीक़। एॾो नबी साईं जे उम्मत जे मथां महिरबान, एॾो हज़रत अबू बकर नबी साईं जे उम्मत जे मथां महिरबान जो रात जो रोई करे रब खां दुआ पियो घुरे, या अल्लाह क़यामत ताईं मुंहिंजे महबूब जा जेके भी उम्मती गुनाहगार उन्हनि सभिनी जा गुनाह मुंहिंजे मथे ते रख, मुंहिंजे महबूब जी उम्मत खे माफ़ कर। नबी साईं पहिरियों नंबर कंहिंजो बयानु कयो? शाह साहब बि तंहिंजे करे चयो सिद्दीक़ सादिक़ सिद्दीक़ जो सरदार सरदार। सभु सुभान अल्लाह। अशिद्दाउ अलल कुफ़ार, ॿिए नंबर ते रब फरमा उमर। बाबा काफ़िरनि ते सभ खां वधीक सख़्तु केरु? एॾो सख़्तु हुयो काफ़िरनि ते, मुनाफ़िकनि ते। हू अब्दुल्लाह बिन उबई मुनाफ़िकनि जो सरदार, उनजो पुटु अब्दुल्ला, उनजो नालो बि अब्दुल्ला हो। उहो पको मुस्लमान हो। नबी साईं वटि आयो, चईं बाबे जी जनाज़े जी नमाज़ पढ़ायो। सचो सुभान अल्लाह। साईं जन त शफ़ीक़ आहे, महिरबान आहे, ज़ाहिर में त मुस्लमान हुयो। नबी साईं जनाज़े जे लाइ अॻिते वधिया। हज़रत उमर नबी साईं जे आॾो बीह रहियो। साईं तव्हां हिन जी जनाज़े जी नमाज़ न पढ़ायो। तव्हांजी प्यारी घरवारी अम्मा आशा के गारियूं ॾियण वारो, इल्ज़ाम हणण वारो इहो बेईमान 40 ॾींहं तव्हांखे मदीने में हिन बेईमान हरवायो। उहद जे मैदान में तव्हां सां धोखे करण वारो इहो बेईमान हुयो। मुंहिंजा साईं तव्हां हिन जी जनाज़े जी नमाज़ न पढ़ायो।
सजन फरमाओ उमर तूं तो ॾाढियूं कावड़ ऐं गैरत वारियूं ॻाल्हियूं पियो करीं, पर मां अल्लाह तमा मोहम्मद खे रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियो आहे। मूंखे रब मनो त कान कई आहे। ज़ाहिर में त कलमो पढ़े थो, मां जनाज़ो पढ़ंदो सांस। हज़रत उमर साईं ख़ामोश थी बीह रहियो। अल्लाह जो उन वक़्त में आदर आयो, ला तुसल्लि अला अहदिन मिनहुम मात अबदा। ओ मुंहिंजा महबूब जेको उमर जो फ़ैसिलो आहे, मां रब जो फ़ैसिलो बि इहो आहे, मुनाफ़िक़ जी जनाज़े जी नमाज़ न पढ़ायो, मां कोन बख़्शींदोसांसि। अशिद्दाउ अलल कुफ़ार, काफ़िरनि ऐं मुनाफ़िक़नि ते सभ खां वधीक सख़्तु इहो हज़रत उमर हो। ऐं नबी साईं बि फरमायो वा अशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर, मुंहिंजी उम्मत में दीन जे बारे में सभ खां वधीक सख़्तु काफ़िरनि ऐं शैताननि ते ग़ज़बनाक मुंहिंजो यार उमर हो। ॿियो नंबर कंहिंजो? शाह साहब बि ईअं चयो, उमर अदालत अगरो, उस्मान इज़्ज़तदार। ॿियो नंबर कंहिंजो? हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे चयोसि नी त ॿिए नंबर ते छो आंदी उमर खे। मां त इहो वाइस उते भिटाई साहिब जी दरगाह ते बि कयो त तव्हां हज़रत अबू बकर, हज़रत उमर, हज़रत उस्मान जा नाला भिटाई साहिब जे रोज़े तो ड्रथा आऊं अॻे। पोइ असां एतिजाज कयोसीं, पोइ वरी मजबूर थी करे लिखियो न त उन्हनि ड्रथा। उमर अदालत अगरो, एॾी अदालत हुई, सब चो सुभान अल्लाह। जे जुमे जे ॾींहुं मस्जिद नबी में ख़ुतबो पियो ॾे, ओचितो ज़मीन में ज़िलज़िलो आयो। हज़रत उमर वा ख़ुतबे वारी लठ ज़मीन खे हणी करे चयो, उसकुत ओ ज़मीन चुप रह, हल अनसुफ अलैक, छा मां तो ते नाइंसाफ़ी कई आहे? छा कयो आहे त तोखे लुॾण जो कोई हक़ न आहे? ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, उमर जी लठ ज़मीन खे लॻी, ज़िलज़िलो बंदि थी वियो। अॼु ताईं मदीने में ज़िलज़िलो न आयो। तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत, शाने अम्मा आयशा सिद्दीका, शाने तकबीर। मुसलमानों कुछ सोचो तो सही, वो उमर जेको इराक जे फुरात नदी ते कुत्ते जी बुख ऐं उन बर्दाश्त नथो करे सघे, इहो नबी साईं जे बच्चनि खे तकलीफ़ ॾींदो? ये तुझो ज़हन है या तुझी सोच है? मदीने जे नंढड़नि यतीम बच्चन जो रोन हज़रत उमर बर्दाश्त नथो करे। तव्हांखे ख़बर न आहे? हज़रत उमर रात जो चौकी पियो ॾे, नंढड़ा ॿार रोन पिया। हज़रत उमर दरवाज़ो खड़कायो, अम्मा पंहिंजे बच्चन खे माठ करा, पाड़े वारनि जी निंड न फिटा। ये लफ़्ज़ चई हलियो हुयो। वरी जो वापसि मोटियो त साॻियो ए बचड़ा रोन पिया। हज़रत उमर दरवाज़ो खड़कायो, अम्मा बचड़नि खे काशे ॾे, इन्हनि खे माठ करा, पाड़े वारनि जी निंड न फिटा। उन माई चयो, केरु आहे जेको मुंहिंजे ज़ख़्मनि ते लूणु पियो बुरके? इन्हनि ॿारनि खे बुख ते निंड कीअं ईंदी? अल्लाहु अकबर। क़यामत जो ॾींहुं थींदो, मुंहिंजा हथ हूंदा, उमर जी गिरेबान हूंदी, मां रब खे दान ॾींदमि, या अल्लाह उमर जे हुकूमत में मुंहिंजा बचड़ा रात जो बुख ते सुम्हनि कोन पिया। हज़रत उमर जे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई, रोई करे चई, अम्मा उमर खे कहिड़ी ख़बर त तुंहिंजा बचड़ा बुख ते आहिनि? उमर खे ग़ैब जो इल्मु त कोन्हे। तो बैतुल माल में दरख़्वास्त ॾिनी आहे, वज़ीफ़े जी अपील तो ॾिनी आहे, त उन माई चयो त उन धनार खे बकरियुनि चारण जो कहिड़ो हक़ आहे, जंहिंखे बकरियुनि जे बुख ई उन जी ख़बर न आहे? उन हुकुमरान खे हुकूमत करण जो कहिड़ो हक़ आहे, जंहिंखे पंहिंजे मुल्क जे रैयत जे अवाम जे ॾुख ऐं सुख जी ख़बर न आहे? हा, उन वक़्त जी माई पई चए। माना उन जो बि नज़रियो हुयो, हाकिम जी ज़िम्मेवारी आहे त हर कंहिंजे दरवाज़े ते राशन पहुचे। हाणे तव्हांखे लॉकडाउन में राशन मिलियो आहे नी सभिनी खे? जन के मिलियो आहे हथ मथे खणो। ग़रीबनि जे महिमाइनि खे ॾींदा, बाक़ी मर्दनि खे न ॾींदा।
असांजे औरतुनि खे, असां शरीफ़ माण्हुनि जे औरतुनि खे ज़लील कंदा त तव्हां अचो सॼो ॾींहुं वीचारियूं असांजूं अंबड़ियूं न्याणियूं मथां उन्हनि पोती लही थी वञे। गर्मी में रश में केतिरियूं वीचारियूं बेहोश थी वयूं। ही साईं 12,000 रुपया ॾियो। इहो उन वक़्त जी माई जंहिंजो नज़रो हुयो त उन हुकुमरान खे हुकूमत करण जो कोई हक़ न आहे, जंहिंखे पंहिंजे मुल्क जे अवाम जे ॾुख ऐं सुख जी ख़बर न आहे। हज़रत उमर उन ई वक़्त में वापसि मोटियो, बैतुल माल में आयो। ग़ुलाम सालिम हुयो। बोरी में अटो विधई, सतूं विधई, गिहु विधई, चांवर विधई। ग़ुलाम खे चई जल्दी करे बोरी मूंखे खणा। ग़ुलाम चयो साईं मां पाण खणा थो। हज़रत उमर फरमायो जॾहिं आख़िरत जो बार मूंखे खणणो आहे त दुनिया जो बार बि मां पाण खणंदुसि। 22 लख मुरबा मैल जो हुक्मरान रात जो बैतुल माल मां उहा राशन जी बोरी कुल्हे ते खणी करे उन ग़रीब मिसकीन बेवा औरत जे घर जे दरवाज़े ते पहुतो। दरवाज़ो खड़काए अंदर राशन पहुचायई, बाहि ॿारियई। उन वक़्त जो हलवो तैयार कयई। हलवो तैयार करे प्लेटुनि में विधई। ठारे करे उन्हनि नंढड़नि बचड़नि खे हलवो खारायई। जॾहिं उहे ॿार नंढड़ा यतीम हलवो खाई करे ख़ुशि थियण लॻा, हिक ॿिए खे भाकुर पाइण लॻा, पंहिंजे अम्मा जे घर जे सान में टपा ॾियण लॻा ख़ुशी में त वाह जो असां हलवो खाधो आहे। त हज़रत उमर पंहिंजी चादर पंहिंजे गिरेबान में विझी करे उन माई खे चए थो अम्मा उहो उमर मां अॼु मदीने जे घिटिन में उमर खे गेल मां इहा सज़ा भोगण जे लाइ तयारु आहियां, पर आख़िरत जे ॾींहुं नबी जे अॾो रुसवा न कजां। उन माई रोई करे चयो अंत उमर तूं उमर आहे, अंत अमीरुल मोमिनीन तूं अमीरुल मोमिनीन आहे। हज़रत उमर रोई करे चयो मां अमीरुल मोमिनीन न आहियां, सय्यदुल क़ौम ख़ादिमुहुम, मां नबी साईं जो उम्मत जो नौकर आहियां। अम्मा मूंखे ख़बर न हुई अॼु उमर खे मदीने जे घिटिन में गिल मां इहा सज़ा भोगण जे लाइ तयारु आहियां। आख़िरत जे ॾींहुं मूंखे पंहिंजे महबूब जे अॾो रुसवा न कजां। मुसलमानो उहा साॻी औरत हज़रत उमर जे पेशानी ते बोसो ॾेई करे दुआ थी घुरे, या अल्लाह हिन उमर जा 2 जहान आबाद कर, जा आधी रात जो मुंहिंजी कखाई झूपड़ी खे आबाद कयो। ओ हज़रत उमर जेको मदीने जे यतीम बच्चन जो रोअण बर्दाश्त नथो करे, इहो हज़रत अली साईं जे बच्चन खे रोआईंदो? इहो तुंहिंजो ज़हन आहे या तुंहिंजी सोच आहे? जो कंहिं तोखे सम्झायो आहे? उस्मान इज़्ज़तदार 3 नंबर कंहिंजो? उस्मान जो, जंहिंखे हया हेॾो हुयो जो नबी साईं फरमायो अला अस्ताई मिनुल मलाइका, अला अस्ताई मिन रजुलिन तस्ताई मिनुल मलाइका। पाण फरमा मां हिन यार खां हया छो न कयां जेको अल्लाह जा फ़रिश्ता बि हया कंदा। एॾो हज़रत उस्मान वटि हया हुयो जो हज़रत उस्मान फरमाईंदो ही सॼो हथ जंहिं वक़्त खां वठी मां पंहिंजे महबूब जे हथ सां मिलायो आहे, कॾहिं इहो हथ मां पंहिंजे ओघड़ खे न लॻायो आहे, कॾहिं न पंहिंजे हथ सां मां पंहिंजो नक बि साफ़ न कयो आहे, छो त इहो हथ मुंहिंजे महबूब जे हथ सां मिलियो आहे। कज़ा हज जी लाइ जंगल में ईंदो त उते बि पंहिंजे मथां चादर ॾींदो हो। साहबा फरमाईंदा उस्मान जंगल में को माण्हू त कोन्हे को जो उते बि तूं पंहिंजे मथां चादर थो ॾीं। हज़रत उस्मान फरमाईंदो माण्हू त कोन्हे पर अल्लाह खां बि मूंखे हया पियो अचे। जेको नबी साईं जो सॻो पुफाट जंहिंखे नबी साईं 2 न्याणियूं ॾिनियूं, यके बाद दीगर, रुकैया उम्मे कलसूम। रुकैया वफ़ात करे वरी नबी साईं उम्मे कलसूम ॾिनी, उहा वफ़ात करे वई। हज़रत उस्मान रोए पियो, नबी साईं सां हिकिड़ो रिश्तो हुयो सो ख़तम थी वियो। पाण फरमायो उस्मान रो न, जेकर अल्लाह मां मोहम्मद खे 40 न्याणियूं ॾिया त मां नंबरवार तोखे परणाईंदो घोट बनाईंदो वञा। नबी साईं फरमाया ज़वीजू उस्मान, उस्मान जी शादी करायो, ज़वीजू उस्मान, उस्मान जी शादी करायो। नबी साईं फरमाया उस्मान जहिड़ो घोट तव्हांखे दुनिया में न मिलंदो।
हज़रत उस्मान धारियो हो जा जो चवंदा हे धारिया, हज़रत उमर धारियो हो जा, हज़रत अबू बकर धारियो हो जा। मां तव्हां खां पुछां तो सहरा धारिया थींदा आहिनि जा? हज़रत अली साईं न्याणी वरिती आहे, अबू बकर उमर त नबी साईं खे न्याणी ॾिनी आहे। मौलाना दीनपुरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो, हज़रत अली साईं पूरी ज़िंदगी नबी साईं जे घर मां खाईंदो रहियो, अबू बकर सिद्दीक़ मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां लुटाईंदो रहियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ त नबी साईं खे चयो, साईं मूंखों माल घुरो न, मुंहिंजे माल खे पंहिंजो ज़ाती माल सम्झी करे लुटायो त मां ख़ुशि थियां, मूंखों इजाज़त न वठंदा कयो, मुंहिंजे घर जे माल खे पंहिंजो माल सम्झो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाईंदो, मूंखे दुनिया में वणनि टे शयूं थियूं, माल मुंहिंजो हुजे, लुटाईंदड़ मोहम्मद हुजे, न्याणी अबू बकर जी हुजे, घोट मोहम्मद हुजे, अखियूं अबू बकर जी हुजनि, चेहरो मोहम्मद मुस्तफ़ा जो हुजे, राति ॾींहं पोइ पंहिंजे सोणे खे ॾिसां। इन्हनि खे बाग़ जी ज़रूरत आहे, 7 खजनि जी ज़रूरत। ऐं अम्मा फातिमा माज़ अल्लाह तव्हां ई असांजे माइनि वांगुरु हुई नी, जो कोरट ते केस पई करे। खजनि जी ज़रूरत आहे अम्मा फातिमा खे, 7 खजनि जी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अम्मा फातिमा खे चयो, पुट फातिमा, मुंहिंजो माल, मुंहिंजे औलाद जो माल सॼी तव्हांजी मिल्कियत आहे, जीअं वणेव तीअं लुटायो, मां ख़ुशि थींदुसि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ त मां फातिमा खे ईअं चयो। बाक़ी हिन बाग़े फितक 7 खजूं आहिनि, उन्हनि जे बारे में तुंहिंजे बाबे मुस्तफ़ा पाण फरमायो त असां नबियनि जो वरसो दिरहम ऐं दीनार न आहे, असां नबियनि जो वरसो इल्म आहे। मां तव्हां खां पुछां थो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ भला 7 खजनि ते कब्ज़ो कयो, हज़रत अली साईं 4.5 साल हुकूमत कई, हज़रत अली साईं उहे 7 खजूं केॾे कयूं, बाग़े फतक काॾे कयूं? सही थो चवां या ग़लति थो चवां? उन्हनि खे खजनि जी ज़रूरत हुई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबी साईं पुछा कई, अबू बकर घर में छा छॾे आयो हुई? चई साईं घर में का शइ कान छॾी अथमि, हथां के घर जे दीवार खे हथ लाए ॾिठो, मथां किथे सुई धाॻो टुंगियल हुजे, उहो सुई धाॻो बि तव्हां वटि खणी आयो आहे। घर में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे नाले खां सवाइ का शइ कान छॾी। 2.5 साल 11.5 लाख मुरबा महल ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुकूमत कई। मक्के जो अमीर तरीन कपिड़े जो वापारी हो। हिकिड़े ई वक़्त में 40,000 दिरहम मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमनि ते कुर्बान करण वारो अबू बकर सिद्दीक़। 40,000 दिरहम उन वक़्त जा, 1440 साल पहिरियों 40,000 दिरहम जी तव्हां क़ीमत लॻायो। मां तव्हां खां पुछां थो, तव्हांजा नवाब हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो मुक़ाबिलो कंदा? एॾो पैसो हज़रत अबू बकर सिद्दीक़ वटि, पर पछाड़ी में जन महिल वफ़ात थियो करे घरवारी खे चई त मां मरी वञा, मुंहिंजे बदन ते इहा जेका पुराणी चादर पाती पई आहे इहा धोई करे मूंखे कफ़न ॾिजो, नए कपिड़े जी मूंखां वधीक ज़िंदनि खे ज़रूरत आहे। मुस्लमानों कुझु सोचो त सही, जेको मके जो अमीर तरीन कपिड़े जो वापारी जा 2.5 साल 11.5 लाख मुरबा महल ते हुकूमत कई आहे, पछाड़ीअ में क़ब्र में थो वञे त पुराणी चादर कफ़न जे तौर ते क़ब्र में पायूं थो वञे। इन अबू बकर सिद्दीक़ बाग़े फदक मां 7 खजनि जे पैसनि मां कड़ा मदीने में बंगला ठाराया। कड़ो ताजमहल हुयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो मदीने में। ज़ालिम जो तूं अञा बकवास थो करे त बाग़ ते कब्ज़ो करे आ। अम्मा फातिमा खे इंसाफ़ न मिलियो। जेके अम्मा फातिमा जे बारे में ईअं चवंदा त अबू बकर सिद्दीक़ जे दर ते वेही खजनि जे लाइ उनखे रुॻाया विया, अल्लाह ताला उन्हनि जे माइनि खे क़यामत ताईं घिटियुनि में रुलाए छॾियो। उहे क़यामत ताईं घिटियुनि में रुलंदियूं वतंदियूं जेके फातिमा जे बारे में ईअं चवंदा। तव्हां ई असां जहिड़ी अम्मा फातिमा। पछाड़ी में हज़रत अली साईं खे फरमाए थी, मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो राति जो खणिजां, मुंहिंजे जनाज़े जी ॿुधी न कजां, ऐलान न कजां, मुंहिंजे जनाज़े जे चौबाज़ खजनि जूं छड़ियूं ॾिजां,
मथों वॾी चादर रखिजां मथां कर धारे मर्द जी नज़र मुंहिंजे जनाज़े ते पवे ऐं ईअं चए त मोहम्मद जी न्याणी फातिमा जो हेतिरो कद हुयो अली मां इहो बि बर्दाश्त नथी कयां। वाह मां फातिमा सतन खजनि जे लाइ हज़रत अबू बकर जे दर ते वई ज़ालिम। एक दफ़े नबी साईं अम्मा फातिमा जे घर आया, रमज़ान जो चंड ॾिसण में आयो। पाण फरमा फातिमा रमज़ान जो चंड ॾिठो अथई? बाबा रमज़ान जो चंड हर को ॾिसंदो आहे न, मायूं मर्द सभु ॾिसंदा। अम्मा फातिमा जे अखियुनि में पाणी अची वियो। चए मुंहिंजा अब्बा साईं अॼु हिन चंड ॾे धारियल मर्दनि जूं नज़रूं आहिनि, मूंखे हया थो अचे त मां हुते नज़र कीअं विझां जिथे धारियल मर्दनि जी नज़र पई पए। या अम्मा फातिमा सतन खजनि जे लाइ कुझु त सोचो। माल जी मोहब्बत या भली शइ आहे। युरीदुल्लाहु अन युज़हिबा अन्कुम रिज्स अहलल बैत। अल्लाह ताला फरमा मुंहिंजा महबूब मां फ़ैसिलो करे छॾियो आहे त जीअं तूं पाक आहीं तुंहिंजे घराणे खे तुंहिंजे बीबियुनि खे तुंहिंजे अहल बैत खे मां रिज्स खां नजस खां पलीद खां माल जी मोहब्बत खां पाक करे छॾियो। हज़रत उस्मान नबी साईं जो सॻो पुफाट आहे। मां तव्हां खां पुछां थो पुफाट धारियो आहे छा? कंहिं तव्हांखे चयो आहे त हुननि जी पाण में मोहबत न हुई? विड़ियल आहे पाण में। तारीख़ ईअं थी लिखे, तारीख़ तारीख़ तव्हांजी कूड़ी आहे। इन तारीख़ खे गंदगी जे ढेर ते उछलाए बाहि ॾियोसि। नबी साईं जे साहब आल बैत खे तारीख़ जे रोशनी में न ॾिसो, साहब आल बैत खे ॾिसणो अथव त क़ुर जे रोशनी में ॾिसो। रुहमाउ बैनहुम, क़ुर थो फरमाए हुननि जी पाण में मोहब्बत हो। साहब आल बैत जो पाण में रिश्तो, इहो हिकिड़ो किताबु अथव, अरबी में भी आहे, उर्दू में भी आहे, सिंधी में भी आहे। इहो किताबु पढ़ो। सभिनी हिक ॿिए खे न्याणियूं ॾिनऊं, हिक ॿिए खां न्याणियूं वरितऊं, हिक ॿिए जे जनाज़नि में बीठा। ज़हरा दा खुद जनाज़ा पढ़ाया सिद्दीक़ ने। अम्मा फातिमा जो जनाज़ो अबू बकर सिद्दीक़ फरमायो, जनाज़ो उन्हें पढ़ायो। हज़रत अली से फरमायो अबू बकर आॾो थी जॾहिं तुंहिंजे हूंदे मोहम्मद मुस्तफ़ा जे मुसल्ले ते ॿियो इमाम नथो थी सघे त तुंहिंजे हूंदे फातिमा जी जनाज़े जी नमाज़ कोई नथो पढ़ाए सघे। ज़हरा दा खुद जनाज़ा पढ़ाया सिद्दीक़ ने। पछाड़ीअ में अम्मा फातिमा बीमार थी आहे त हुनजी ख़िदमत करण वारी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी घरवारी अस्मा बिन्त उमैस आहे। मां तव्हां खां पुछां त तव्हांजी घरवारी जो बीमार थी पए त पोइ पाड़े मां उहा माई घुराईंदव जेका हुनखे रुॻा हणे, जेका विंजंगई जी जाइ त हुनखे लठियूं हणे, उन माई खे घुराईंदव? बाबा अहिड़ी औरत खे घुराईंदव जेका हुनजी सही नमूने सां ख़िदमत करे। अम्मा फातिमा जी पछाड़ी में ख़िदमत करण वारे त अबू बकर सिद्दीक़ जी घरवारी आहे या दुश्मनी? कादर पंहिंजे कुर्बसी कया अली असी इकरार। सब जो सुभान अल्लाह। चौथो नंबर मुंहिंजे सोने अली जो, सब जो सुभान अल्लाह। जंहिंजे लाइ नबी साईं हज़रत अली साईं खे ख़िताब करे फरमान पिया या अली ला युहिब्बुका मुनाफ़िकुन वला युबग़िज़ुका मुमिनुन। अली मुनाफ़िक तोसां मोहब्बत कोन कंदो,